अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नासु उ'बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशं वस्समाअ बिनाअन व अंज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़्क़न लकुम फला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तालमून क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरक्तु फ़ीकुम अम्रैन इन तमस्सक्तुम बिहिमा फलन तज़िल्लू किताबुल्लाहि व सुन्नती वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह अख़्तार ली अस्हाबा फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़दहुम फबिबग़दी अबग़दहुम वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अहया सुन्नती इंद फ़सादि उम्मती फलहु अज्रुम मिअतु शहीद। सब साथी जी मोहब्बत सामने शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। रबीउल अव्वल जो महीनो उम्मत मजा बिन किस्म के इंसान अजीब अंदाज से उन रबीउल अव्वल के महीने के गुज़ारियो। हिकिड़ा उहे इंसान जेके पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो इज़हार जश्न ईद मिलादुन नबी साइन झंडिन शहर के रोडन रस्तन के चिरागा रेडियो जुलूस कढी पिया कनि। जेकॾहिं अहिड़नि इंसान खां पुछो त छो इहो अमल अपनायो, चवंदा त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत आहे। जेकॾहिं अव्हां जो लीडर मौलाना फज़लुर रहमान साहब अचे त तव्हां जुलूस कढो, झंडा खणो, तव्हांजो अमल सही। जेकॾहिं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ऐं ख़ुशीअ ते असां अहिड़ो अमल कयूं त चओ पिया त गैर शरई आहे।
सवाल पंहिंजी जाइ ते सही आहे। ॿिया उम्मत मंझां उहे इंसान जेके हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जी दावा था करनि, लेकिन न उन्हनि जश्न ईद मिलाद नबी मल्हायो, न उन्हनि रैलियूं ऐं जुलूस कढियूं, न उन्हनि सायूं जंगियूं हयूं, न उन्हनि बेजूं हयूं। अहिड़नि इंसाननि खां जेकॾहिं पुछिजे त छो न पिया हिन अमल खे कयो, चवंदा त बराबरि हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद दुनिया में वॾे में वॾी ख़ुशी आहे, लेकिन पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिदात ऐं रसूमात खे मेटण आया त इहो अमल नबीअ जे दीन ऐं शरीयत जे ख़िलाफ़ हो। त मुस्लमानो ॿ शयूं आहिनि, हिकिड़ी हूंदी आहे दुनिया जी रस्म, दुनिया जी शइ, ॿी उहा हूंदी आहे शइ जंहिंखे इंसान इबादत दीन ऐं सवाब सम्झी करे करे। अवां मुस्लमान आहियो, अवां हिकिड़ा कम दीन सम्झी करे न कंदा आहियो। मिसाल तौर अवां जे जिस्म ते कपिड़ा आहिनि, कोई इंसान लोई वेड़े आयो, कोई इंसान सूटर वेड़े आयो, कोई इंसान अजरक वेड़े आयो। हाणे अवां लोई अजरक ऐं जर्सी पाए जे करे आया हो त तव्हां हिनखे दीन इबादत ऐं सवाब सम्झी न पिया कयो, बल्कि जिस्म जो तहफ़ुज़ आहे। उहो इंसान जिस्म जो तहफ़ुज़ सम्झी हिकिड़ी दुनिया जे गरम चादर पाए आयो त जीअं मुंहिंजे जिस्म जी थधि ऐं सीअ खां हिफ़ाज़त थिए। ईअं नाहे त जेको लोई पाए आयो त उनखे नमाज़ में वधीक सवाब मिलंदो, जेको लोई ऐं चादर न पाए आयो त उनखे घटि सवाब मिलंदो। न, इन हीअ पोशाक ऐं चादर खे अवां इबादत दीन ऐं सवाब न पिया सम्झो। ॿियो इंसान जो, मुस्लमान जो उहो अमल हूंदो आहे जंहिंखे इंसान दीन सवाब ऐं इबादत सम्झी कंदो आहे। जंहिं अमल खे इंसान इबादत दीन ऐं सवाब सम्झी करे कंदो त उहे अमल इंसान जा तॾहिं क़बूल आहिनि हिकु ख़ुदि उन्हीअ इंसान में, ॿियो ख़ुदि उन्हीअ अमल जे अंदरि उहे शराइत आहिनि। उहे टे शर्त शरीयत दीन ऐं इस्लाम हर इंसान जे इबादत ऐं बंदगी में लागू कया आहिनि। पहिरियां शर्त तौहीद जो आहे त इंसान जी सुन्नत ऐं सीरत तॾहिं उम्मतीअ जी क़बूल थींदी जॾहिं उन्हीअ में अक़ीदत तौहीद हुजे। हिकिड़ो इंसान अहिड़ो आहे जंहिं बज़ाहिर दाढ़ी त रखी, लेकिन इहा दाढ़ी सुन्नत तरीक़े ते तॾहिं थींदी जॾहिं इंसान में तौहीद हुजे। ईअं त फिरौन खे बि दाढ़ी हुई, लेकिन सुन्नत ते न बणिबी। त अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त इंसान जेकॾहिं सुन्नत ऐं सीरत खे अपनाए, बज़ाहिर 5 वक़्त की नमाज़ पढ़े थो, बज़ाहिर उन्हीअ जी बोल ऐं सुथण अध पिणीअ ते आहे, बज़ाहिर मथे ते टोपी ऐं पटको पाए अचे पियो, बज़ाहिर उनजे चेहरे ते दाढ़ी ऐं सुन्नत आहे, इहो इंसान बज़ाहिर बैतुल्लाह जो तवाफ़ थो करे, बज़ाहिर क़ुरान शरीफ़ ऐं दुरूद शरीफ़ पढ़े थो। हाणे इन इंसान जी इहा सुन्नत, इहो फ़र्ज़, वाजिब, मुस्तहब, मुबाह अमल रब वटि तॾहिं क़बूल आहे जॾहिं हिन इंसान में अक़ीदत तौहीद हुजे। जेकॾहिं तौहीद इन इंसान में नाहे त इन जी सुन्नत रब वटि क़बूल कोन्हे। उहा तुंहिंजी मुंहिंजी सुन्नत, उहो फ़र्ज़, इबादत, वाजिब, मुस्तहब ऐं मुबाह अमल अवां इंसान जो तॾहिं रब वटि क़बूल आहे जॾहिं इंसान में तौहीद। तौहीद जो मुक़ाबिल शिर्क आहे। ॿिए नंबर ते सुन्नत है। सुन्नत यानी पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं अमल खे कयो, सहाबा इकराम जंहिं अमल खे कयो, या अय्युहल्लज़ीना आमनू व अमिलु सालिहात। अल्लाह तबारक व तआला कुरान शरीफ में उन ईमान खां बाद जल्दी अमल सालिह जी कई ऐं शर्त पियो आणे, वल असर इन्नल इंसान लफी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलु सालिहात। ईमान खां बाद अमल सालिह आहे। अमल सालिह कहिड़ी शइ? पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं अमल खे कयो, इहो अमल सालिह
सहाबा इकराम जंहिं अमल खे कयो इहो अमल सालिह, कुरान ऐं हदीस में जंहिं अमल जो बयान कयो इहो अमल सालिह आहे। त अमल सालिह पैगंबर जे सुन्नत ऐं सीरत खे चइबो आहे। जीअं तौहीद जे मुक़ाबले में शिरक आहे, तीअं सुन्नत जे मुक़ाबले में बिदअत आहे। टियों, इंसान जेको बि अमल करे थो, जंहिं इंसान में तौहीद आहे, सुन्नत नथी, सुन्नत खां बाद उन अमल में इख़लास ऐं रब जी रज़ा ज़रूरी आहे। इहे टे हर अमल में शयूं ज़रूरी आहिनि। जेकॾहिं अवां फ़राइज़ अदा पिया कयो, निमाज़, रोज़ो, हज ऐं ज़कात, तॾहिं बि इहे टे शर्त ज़रूरी आहिनि। जेकॾहिं उम्मत जा इंसान को वाजिब ऐं सुन्नत जो अमल पिया कनि, तॾहिं बि इहे टे शर्त ज़रूरी आहिनि। जेकॾहिं अवां इंसान कंहिं अमल खे दीन, इबादत ऐं सवाब सम्झी पिया कयो, इन में टे शर्त इहे ज़रूरी आहिनि। थोरो अवां सबक़ जी ज़हन में रखिजो। आम अवां इंसान उन्हनि तक़रीरुनि जा शौक़ीन हूंदा हो जंहिंमें सुठो रहंदो हुजे, लेकिन मुंहिंजी तक़रीर जो मिज़ाज न हूंदो आहे। त ताकि दीन जो मक़सदु इहो आहे त इंसान कुझु न कुझु फिराए, कुझु न कुझु शइ हासिल करे। मां कोशिशि कंदुमि त अव्हां खे इहे टई शयूं हतल मक़दूर अव्हां जे ज़हन में सही ॼाणण जी मां कोशिशि कंदुमि। रब करीम इन खे सही सम्झाइण, उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। त सभ खां पहिरियां तौहीद आहे। क़ुरान शरीफ़ जे लफ़्ज़ में अल्लाह तबारक व तआला तौहीद खे बयान फरमायो। क़ुरान शरीफ़ जे पहिरें लफ़्ज़ जी जॾहिं इंसान अलहम्द जी इब्तिदा कंदो, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, इते बि रब जो लफ़्ज़ आयो। जॾहिं मुस्लमान क़ुरान शरीफ़ जो ख़त्म करंदो, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, कुल अऊज़ु बिरब्बिन नास, उते बि रब जो लफ़्ज़ आयो। जॾहिं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जो ताज मिले थो, हज़रत जिब्रील महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अचे थो, क़ुरान शरीफ़ जी पहिरीं आयत इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, ख़लक़ल इंसान मिन अलक़, उन आयत में भी रब जो लफ़्ज़ आहे। क़ुरान शरीफ़ जे इख़्तिताम भी रब जे लफ़्ज़ सां, क़ुरान शरीफ़ जो इख़्तिताम भी रब जे लफ़्ज़ सां, क़ुरान पाक जे वही जी शुरूआत भी रब जे लफ़्ज़ सां। मक़सदु छा थियो त रब उन हस्तीअ खे चइबो आहे जंहिंमें चार खूबियूं ऐं चार सिफ़ात हुजनि, जंहिंमें चार खूबियूं ऐं चार सिफ़ात हुजनि, उन हस्तीअ खे रब चइबो आहे। सभ खां पहिरियां उहा हस्ती जेका बग़ैर कंहिं मिलावट ऐं असबाब जे कंहिं शइ खे बणाए, इन हस्तीअ खे रब चइबो आहे। बदीउ समावात वल अर्द, जंहिं आसमान ज़मीन खे वजूद बख़्शियो, बराबर हज़रत आदम त मिटीअ मां ठहियो, आम इंसान त पाणी जे वजूद में पिया अचनि। उहो मेंहिं जो फल मेंहिं जे ज़रिए ॾिनो, कणिक जो दाणो त ज़मीन जे वसीले सां आयो, उन जे में मां हर पातोसीं, उन जे में इंसान पाणी उन ॿिज खे ॾिनो। लेकिन बदीउ समावात वल अर्द, जेको आसमान ऐं ज़मीन खे पैदा कंदड़, जंहिं आसमान खे बग़ैर मिलावट जे बणायो, जंहिं ज़मीन खे बग़ैर कंहिं मिलावट ऐं जोड़ जे बणायो, इन ही हस्तीअ खे रब चइबो आहे। बदीउ समावात वल अर्द, जेको बग़ैर वसीले, बग़ैर मुहताजी, बग़ैर कंहिं ॻंढण जे कंहिं शइ खे वजूद बख़्शे, उन हस्तीअ खे रब चइबो आहे। ॿियो, रब उन हस्तीअ खे चइबो आहे जंहिंमें तख़लीक़ जी सिफ़त हुजे, जंहिंमें तख़लीक़ जी सिफ़त हुजे, पैदा करण जी सिफ़त हुजे, अदम खां वजूद में आणे, कंहिं शइ खे शक्ल ऐं शबाहत ॾे, उन हस्तीअ खे रब चइबो आहे। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, उन ही रब जी इबादत कयो जंहिं रब अव्हां खे वजूद बख़्शियो। तो इंसान जो ढांचो ऐं शक्ल न हो, लेकिन रब तो इंसान खे वजूद बख़्शियो। इन हस्तीअ खे रब चइबो आहे। इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, उन ही रब जे नाले सां पढ़ो जंहिं अल्लज़ी ख़लक़, काइनात जे ज़र्रे ज़र्रे खे वजूद बख़्शियो। आसमान खे शक्ल शबाहत न हुई, रब आसमान खे वजूद बख़्शियो। ज़मीन खे शक्ल शबाहत न हुई, ज़मीन मासूम जी कैफ़ियत में हुई, रब ज़मीन खे वजूद बख़्शियो। पाणीअ खे रब वजूद बख़्शियो, हवा खे रब वजूद बख़्शियो, सिज ऐं चंड खे रब वजूद बख़्शियो, फ़रिश्ते खे रब वजूद बख़्शियो, जन्नत ऐं जहन्नम खे रब वजूद बख़्शियो, अंबिया इकराम खे रब वजूद
इमाम हसन हुसैन के रब वजूद बख्शो, साहब के रब वजूद बख्शो, इंसान के रब वजूद बख्शो, वरना चंदन नहीं उन्हें जमादात जानवर के रब वजूद बख्शो, जेका शे अदम का वजूद में आए इन ही ज़ात के खालिद चयो या रब जी सिफत है। रब हुआ हस्ती जंहिं अदम का वजूद बख्शो उन्हें ही हस्ती के खालिद चयो, लेकिन जेका शे वजूद में आई इनके मखलूक चयो, आसमान के मखलूक चयो, जमीन के मखलूक चयो, पानी के मखलूक चयो, हवा के मखलूक चयो, सिज चंद सितारन के मखलूक चयो, जन्नत जहन्नम के मखलूक चयो, अर्श कुर्सी के मखलूक चयो, फरिश्तन के मखलूक चयो, हजरत आदम के मखलूक चयो, हजरत नूह अलैहिस्सलाम के मखलूक चयो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मखलूक चयो, इमाम अहल बैतन हजरत इमाम हसन हुसैन के मखलूक चयो, साहब सबूरन के मखलूक चयो, आलिम वलियत सालिहन के मखलूक चयो, वड़न के मखलूक चयो, त उन ही हस्ती के जेका अदम का वजूद आए कहीं शके शक्ल शबात है कहीं शके जोड़े मिलाए उन हस्ती के खालिद चयो, लेकिन जेका शे शक्ल वजूद में आई इनके मखलूक या सिफत रब जी आहे, जंहिं रब में तखलीक की सिफत हुई, जीअं रब में बदीन की सिफत हुई, बग़ैर उन वसीले जे कंहिं शइ खे वजूद बख़्शे, इहा रब जी खूबी हुई, जीअं कंहिं जे मिलावट नहीं, अमा इंसान पानी की शक्ल में आयो, हज़रत आदम मिट्टी की शक्ल में आयो, इंसान कदें पानी की शक्ल में, इंसान कदें लुत्फ़ा की शक्ल में, इंसान कदें मुज़ग़ा की शक्ल में, इंसान अल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम की शक्ल में मुख्तलिफ उन शय सां ठातो इंसान के वजूद बख्शो त हिन खे मखलूक चइबो, हुन हस्तीअ खे ख़ालिद रब चइबो त रब हुन हस्तीअ खे चइबो जेका हस्ती उन जी काइनात ऐं मखलूक खे अदम खां वजूद में आणे त इहा रब जी सिफ़त आहे। टियों रब उन हस्तीअ खे चइबो जेको युदब्बिरुल अम्र मामलात खे तदबीर सां आणे, पंहिंजे हिकमत सां पंहिंजे उन जी मंज़िल ते उन जी शइ खे पहुचाए, इन हस्तीअ खे रब चइबो आहे। इंसान कदें पानी की शक्ल में, कदें लुत्फ़े की शक्ल में, कदें गोश्त की शक्ल में, कदें इंसान के ढांचे की शक्ल में, कदें नंढड़ो तिफिल ॿार आहे, वरी कदें इंसान शबाबी जवानी में आहे, कदें इंसान कोड़न में आहे, तमाम सां आम इंसान फसूल ज़रात वो कंदा हूं, कणक जे काणे जे ज़मीन ते उछले आयो, 8 ॾींहं खां पोइ उहो सलो निकिरंदो, आहिस्ता आहिस्ता उहो कणक जे उन जी मंज़िल ते पहुतो, कदें कहीं इंसान अंब जे वण खे पोखियो, कहीं केले जे वण खे पोखियो, कहीं फल फ्रूट खे पोखियो, उहो वण आहिस्ता आहिस्ता पंहिंजी मंज़िल ते अचे थो, जेको इन जी मंज़िल ते आणे इन जी हस्तीअ खे रब चइबो आहे। युदब्बिरुल अम्र जेको मामलात जी आहिस्ता आहिस्ता तदबीर करे, इहा बि रब जी सिफ़त आहे। चौथों रब उन हस्तीअ खे चइबो आहे जेका हस्ती उहो इंसान जेको दुनिया की ज़िंदगीअ में सॼे उड़े ते फ़रिश्तो वेठो हो, खबे उड़े ते फ़रिश्तो वेठो हो, लेकिन हीअ अखि उन फ़रिश्ते खे न पई ॾिसी सघे। इहो ई इंसान जॾहिं क़ब्र मां उथंदो, मुवहिद हुजे या मुशरिक, मोमिन हुजे या काफ़िर, सुन्नती हुजे या बिदअती हुजे, सालिह हुजे या गुनाहगार हुजे, कहिड़े बि तबके जो इंसान हो, जॾहिं क़ब्र मां उथंदो, हाणे इन जी अखि उन फ़रिश्ते खे ॾिसे थी त इहा उन रब जे नूर जी तजली आहे जेका हिन इंसान जे नज़र जे मथां पई। उहो इंसान जंहिंजी नज़र दुनिया में उन फ़रिश्ते खे न पई ॾिसी सघे, हाणे क़ब्र जे उथण खां पोइ उन फ़रिश्ते खे ॾिसे थी, इन जी हस्तीअ खे रब चइबो आहे। जंहिंजे नूर जी तजली इंसान जे निगाह नज़र जे मथां पई त इंसान उन शइ खे ॾिसे थो जंहिं शइ खे दुनिया में न पियो ॾिसे, जंहिं हस्तीअ जे अंदरि तजली जी सिफ़त हुजे, जंहिं हस्तीअ जे अंदरि बक़ीअ जी सिफ़त हुजे, जंहिं हस्तीअ जे अंदरि तहरीक जी सिफ़त हुजे, जंहिं हस्तीअ जे अंदरि तदबीर जी सिफ़त हुजे, उन हस्तीअ खे रब चइबो आहे। तंहिंजे करे रब करीम क़ुरान शरीफ़ मां अलहम्द जे पहिरीं शुरूआत में रब सां बणाई, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सब तारीफ़ूं उन अल्लाह जो जेको जहाननि जो रब आहे। तॾहिं इंसान क़ुरान शरीफ़ जो ख़त्म पियो करे त इख्तिताम में बि उहा आयत आई, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, कुल अऊज़ु बिरब्बिन नास। जॾहिं क़ुरान शरीफ़ खे
वही की शुरुआत थी पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा पहली आयत है थी उन्हें में रब जो लफ्ज़ है इकरा बिस्म रब्बिका लज़ी खलक़ उन्हें ये रब जे नाले सां पढ़ो जेको कायनात जो ख़ालिक़ है त दुनिया जा मिसालो ये रब जे उहे तौहीद जो आयतूं कुरान शरीफ जो लफ्ज़ रब जे बारानियत तो के दलील है न सुने त मकसद मालूम जो त सब का पहला इंसान में तौहीद है इन शिरक ला ज़ुल्मुन अज़ीम वला इन अशरकत ला यहबतन अमलुका ऐ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो का त शिरक जो अमल न थींदो पर रब तमसील मिसाल ॾिनी त ऐ महबूब जेकर तो का शिरक जो अमल थियो त तुंहिंजूं भी इबादत में नहीं तो राजवान थी वेंदियूं त मालूम जो इन इंसान जी इबादत है तॾहिं रब वटि कबूल आहे जॾहिं इंसान में तौहीद खां बाद ॿियो अमल आहे सुन्नत ॿियो अमल आहे सुन्नत जंहिं ॿ शयूं हूंदियूं आहिनि हिकिड़ी हूंदी आहे सुन्नत ॿी हूंदी आहे बिदात हाणे 12 रबिउल अव्वल खे उन मक़सद जे तरफ़ अव्हां खे आणां थो त 12 रबिउल अव्वल जो अमल कहिड़ी शइ आहे अव्हां जो अपनो ख़ुदि फ़ैसिलो कंदो त इहो अमल सुन्नत आहे या बिदात आहे सुन्नत उन अमल खे चइबो आहे जंहिंखे इंसान सवाब समझी करे इनके नियत सां करे थो कंदुम त सवाब मिलंदो न कंदुम त गुनाह थींदो करण वारे खे चङो जो समझे न करण वारे खे गुनाहगार जो समझे मिसाल तौर दाढ़ी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे जंहिं मुस्लमान जे चेहरे ते दाढ़ी ॾिसबी त उनखे दुआ कबी उनखे चङो सम्झिबो त हिन पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे अपनायो आहे जंहिं मुस्लमान जे चेहरे ते नबी जी सुन्नत न हूंदी त उहो इंसान के उन्हें को मकान सा न ॾिसंदो बल्कि उहो इंसान ख़ुदि दुआ कंदो ॿिए हर मक़लूत तव्हां के मुंहिंजे लाइ दुआ करो त रब मूंखे महबूब जे सुन्नत जी तौफ़ीक़ अता त ॾिसो सुन्नत उन अमल खे चइबो आहे जंहिंखे करण खे सवाब सम्झिजे न करण खे गुनाह सम्झिजे बिदात खे उन अमल खे चइबो आहे जंहिं इंसान जेको इंसान इन अमल खे करे थो उनखे सवाब सम्झी करे ऐं न करण वारे खे गुनाह पियो सम्झिजे 12 रबिउल अव्वल जो मसलो आयो हाणे 12 रबिउल अव्वल जो अमल उन जे शइ ते जश्न ऐं ख़ुशी उन जे ते रेडियो ऐं झंडियूं करणु इन खे इंसान जेकॾहिं इबादत दीन ऐं सवाब सम्झी करे थो त पोइ सुन्नत मां सबूत ज़रूरी आहे क़ुरान ऐं हदीस मां सबूत ज़रूरी आहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत पाक ऐं सहाबा इकराम 1,24,000 कमो बेश सहाबी जी ज़िंदगीअ मां उन जे अमल जो साबित हुजणु ज़रूरी आहे जे साबित थियो त दीनी सुन्नत जेकॾहिं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं 1,24,000 कमो बेश सहाबा खां क़ुरान ऐं हदीस मां 12 रबिउल अव्वल जो जश्न उन जो जुलूस ऐं रैली उन जे झंडियूं ऐं मिर्चूं हणणु जंहिंखे इंसान इबादत ऐं दीन सम्झी करे पियो त हाणे जेकॾहिं साबित न थियो त इहा थी वेंदी बिदात महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुल्लु बिदातिन ज़लालत व कुल्लु ज़लालतिन फिन्नार हर बिदात गुमराही आहे गुमराही इंसान जे जहन्नम में त हाणे अर्ज़ करण जो मक़सद इहो आहे त जेके इंसान 12 रबिउल अव्वल ते जश्न था करनि पहिरियों सुवाल इहो आहे त उनखे रस्म था सम्झनि या दीन था सम्झनि जेकॾहिं रस्म सम्झनि था त न असां उनखे दीन सम्झी नथा कयूं असां उनखे सवाब सम्झी नथा कयूं करण वारे खे भलो नथा चऊं न करण वारे खे गुनाहगार नथा चऊं ईअं नथा चऊं त जंहिं कयो त उनखे में नबी जी मोहबत कामिल आहे जंहिं जश्न जी बिदात नबी न कयो त उनखे गुस्ताख़ रसूल जो इल्ज़ाम पिया हणो जे इहा उन्हनि जी सोच नाहे त पोइ त हिन जो सुन्नत बिदात सां तालुक़ कोन्हे सुन्नत बिदात सां तॾहिं तालुक़ थींदो जॾहिं इंसान उनखे दीन ऐं सवाब सम्झंदो जेकॾहिं दुनिया जा इंसान इन खे रस्म ऐं हिकिड़ो क़ौम जो तहवार पिया सम्झनि त पोइ सुन्नत बिदात जो तालुक़ कोन्हे पर जेकॾहिं उनखे सवाब सम्झी करे कनि था त 12 रबिउल अव्वल ते जश्न करणु हुज़ूर जी मीलाद मल्हाइणु उन जे जुलूस में रैली कढणु इहो सवाब आहे इहो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सचो आशिक़ रसूल आहे न करण वारे खे गुस्ताख़ रसूल पिया चवनि पैगंबर जो नाफ़रमान पिया चवनि उनखे नबी सां निस्बत कामिल पिया ॾियारनि जेकॾहिं सवाब ऐं दीन सम्झी करे कनि था त पोइ शरीयत मां सबूत ज़रूरी आहे जे शरीयत मां सबूत मिलियो नबी ऐं सहाबा खां
तको थी मेरी सुन्नत जेकर कुरान हदीस मां सहाबा के अमल मां साबित न थी तको थी या बिदअत होगा को थी बिदअत गुमराही त दुनिया का इंसान सुन्नत है बिदअत लेकिन अन्य के आसान समझाने की कोशिश करूं त अमा तौहीद भी समझो सुन्नत है बिदअत भी समझो एको बार स्कूल में पढ़े तो मास्टर साहब उनके इम्तिहान तो वठे प्राइमरी जो शागिर्द है पंजे दर्जे जो जेको फुल हिक खां वठी 100 ताईं अंक लिखण जाने तो उस्ताद उनके चयो त टोटल 10 जो अंक लिखो उन लिखो सिर्फ पूरी वरी जैसे टोटल 30 जो अंक लिखो उन लिखो छड़ो पूरी 3 न लिखे उस्ताद चयो 5 जो अंक लिखो उन लिखो पूरी उस्ताद हिन के चयो 8 जो अंक लिखो हिन लिखो पूरी हां जेकर इन पूरी लिखी आहे अमा इंसान ॿुधायो 8 जो अंक थींदो बता न थींदो 3 जो अंक थींदो जेसी ताईं 3 अंक पूरी ते भिक सां न त हाणे मक़सद इहो थियो त जेका पूरियूं आहिनि इहे इंसान जा अमल आहिनि अमा जी नमाज़ अमा जो रोज़ो अमा जी तिलावत अमा जी तस्बीह अमा जो दुरूद अमा जो जश्न अमा जी पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अकीदत ऐं मोहब्बत में जेके अमल दीन ऐं सवाब समझी करे कयो था ये हिन पूरियूं जे हिन जे पूरी सां गॾु तौहीद वारो अंग अची त पूरी तुंहिंजी कारगर आहे जे तौहीद वारो अंग नाहे त तुंहिंजी पूरी बेकार आहे जीअं पूरी सां अंग जो हुजणु ज़रूरी आहे तीअं इंसान जे अमल सां तौहीद जो हुजणु ज़रूरी आहे इहो अक़ीदा तौहीद रब सां ताल्लुक़ पंहिंजे ख़ालिक सां ताल्लुक़ नफ़े ऐं नुक़सान हयाती मौत जो मालिक रब जी ज़ात खे सम्झणु इहो को तौहीद जो अंग आहे जे तौहीद वारो अंग अंदर में अचे त पोइ तुंहिंजी पूरियूं बि क़बूल आहिनि तुंहिंजूं इबादतूं बि क़बूल आहिनि जे तौहीद वारो अंग नथी त तुंहिंजूं इबादतूं न रहंदियूं उन तौहीद खां बाद पोइ सुन्नत पोइ अमां जी ख़िदमत में मां अर्ज़ कयो बशरी आहिनि हिकु सुन्नत बि बिदअत ॿिन्हिनि खे सवाब सम्झी करे इंसान कंदो आहे लेकिन जेकर नबीअ जे तरीक़े ते थियो त थींदी सुन्नत जे नबीअ जे तरीक़े ते नाहे त पोइ उहो अमल थींदो बिदअत हाणे पूरी हिक जो अंग आहे उन ॿार खे चयोसीं उन शागिर्द स्टूडेंट्स खे उन मास्टर टीचर चयो त पुटनि खे 10 जो अंग हुन सॼे पासे खां घुरी लिखी त थींदो 10 जो अंग चेस 100 लिखो 2 गुणियूं लिखी त थींदो 100 जो अंग 3 गुणियूं लिखी त थींदो 1000 जो अंग लेकिन इहे गुणियूं जॾहिं हिक खे सॼे पासे खां हुजनि पर हुन हिक जे पोइ पासे खां घुरी लिखी त तॾहिं थींदो हिकु पोइ पासे खां 2 गुणियूं लिखी तॾहिं थींदो हिकु पोइ पासे खां 3 गुणियूं लिखी तॾहिं थींदो हिकु इहो छा वजह आहे उहा ई गुणी जेकर सॼे पासे खां अचे थी त थिए थो उहो आहे 10 जो अंग 100 जो अंग 1000 जो अंग उहा ई गुणी जेकर हिक जे पोइ खॿे पासे खां अचे थी त अदद नथो वधे अदद में वधीक नथी अचे दुनिया जा इंसान जेका सॼे पासे खां गुणी थी इहा थी नबीअ जी सुन्नत या अय्युहल्लज़ीना आमनू व अमिलु सालिहात क़ुरान शरीफ में रब जेको तुंहिंजे अमल सालिह जी कई कई आहे इहो अमल सालिह नबीअ जी सुन्नत सहाबा जो तरीक़ो इहा उहा गुणी थी जेका सॼे पासे खां हुजे जेका खॿे पासे खां गुणी आहे इहा थी बिदअत आहे इहा थी छोकिरा छोकिरा वेही रहो बेवकूफ़ सब साथी दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबी उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अला कुल्ली मालूम बिलत दाइन त अमां जी ख़िदमत में अर्ज़ कयो जे हिक जे सॼे तरफ़ खां गुड़ी आहे त अंग वधंदो वञे थो जेकर हिक जे पोइ पासे खां गुड़ी आई त अंग नथो वधे त दुनिया जा इंसान इन दुनिया जे अखरनि में रब तोखे मूंखे नबीअ जी सुन्नत नबीअ जी बिदअत सम्झाई आहे त जेकर सॼे पासे खां गुड़ी पई अचे इहा नबीअ जी सुन्नत सीरत थी जेका खॿे पासे खां गुड़ी पई अचे आहे त गुड़ी पर उहा सॼे तरफ़ खां नाहे जॾहिं नबीअ जे तरीक़े ते नथी उहा थी वेंदी बिदअत ऐं गुमराही इहो ई मसइलो 12 रबिउल अव्वल जो आहे इहो ई मसइलो दुनिया जे उर्स ॿारे रीजन जो आहे इहे अमल जेकॾहिं दुनिया जा इंसान इनखे सवाब ऐं दीन सम्झी करे कयो था त पोइ सुन्नत में सुबूत ज़रूरी आहे जेकॾहिं दीन में सुबूत न थियो जेकॾहिं अल्लाह रसूल जे उन क़ुरान ऐं हदीस मां सुबूत न मिलियो सहाबा खां अमल साबित न
करियो अमा उनके दीन इस्लाम समझी करे रखा त को थी बिदअत महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुल्लु बिदअत ज़लालत व कुल्लु ज़लालत फिन्नार अल बिदअत गुमराही है गुमराही इंसान के जहन्नम में पहुंचे की शय अमल में इखलास है इखलास माना इंसान जेको भी अमल करे मकसद अल्लाह जी रज़ा हुजे जै शय के अमा दीन ए सवाब समझी करे कयो था नमाज दीन समझी करे पढ़ंदा हो रोज़ो दीन समझी करे कंदा हो ज़कात खैरात दीन समझी करे कंदा हो तिलावत तस्बीह दीन समझी करे कंदा हो और दुरूद शरीफ दीन समझी करे कंदा हो जने पे अमल के इंसान दीन ए सवाब समझी करे तो उनमें इखलास रब जी रज़ा हो जेकर इखलास नहीं रब जी रज़ा नहीं तो वो अमल कबूल न थींदो हाणे हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी सतोरा जंहिंमें तौहीद भी कामिल आहे जंहिंमें सुन्नत भी कामिल आहे इखलास भी कामिल आहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी सतोरा तौहीद एडी कामिल जो दुनिया की काबिश है पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उन्हें दीन ए कलमे का काबिश ऐसी मेरे लगे हजरत साद रज़ियल्लाहु अन्हु इस्लाम पिवाने मुसलमान पे थे लेकिन साद जी बाप मुसलमान नहीं लेकिन हजरत साद रज़ियल्लाहु अन्हु उन्हें इस्लाम से पुख्ता है साद के अमल शिरकत से पुख्ता है लेकिन बाप की जय जेकर साद नबी के कलमे दीन के नजर लो तो लदको खाइंदम न पानी पींदम साद इस्लाम से मजबूत तौहीद से मजबूत है अमल शिरकत से मजबूत है लेकिन तेनिया गुजरन का साद के बाप खिदमत में भाव रहता ऐ साद अमल से रहम कर तुझे दीन ए कलमे के करे अमानत को पे खाए न पानी पे पिए साद अमल से रहम कर हजरत साद फरमायो ई हिकड़ो साद आहे पर साद जा अल्लाह भाव हुजन यके बाद दीगर हर भाव के बता मौत ही तो बने त साद भाई रखो मौत तो बर्दाश्त करे तो सके लेकिन मोहम्मद के कलमे दीन है ए हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी आए जन्मे तौहीद कामिल आहे तौहीद के असाद में आहे इहो ही साद रज़ियल्लाहु अन्हु जने बहरैन के उन दरिया से पहुंचे तो बहरैन के दरिया से पहुंचे तो सहाबा की जमात आहे सहाबे को लश्कर आहे हजरत साद रज़ियल्लाहु अन्हु सहाबे के फरमाए को हमारा उठा है घोड़ा पानी से हलदा सहाबे अर्ज कयो साद कदे का हटी उठा है घोड़ा पानी से हलया हजरत साद जेको रब हजरत मूसा अलैहिस्सलाम जे थे जेकर है रब उन दरिया में रास्ता करे तो नहीं सके नबी के साहब ने उठाए घोड़ा पानी से हलल त रब के नशे की कुदरत है हजरत साहब बहरैन के पानी से वुजू करे बरकत नमाज तो पढ़े लेकिन साहब सा मुखातिब तो थे टे दफा अल्लाहु अकबर जो पहले दफो जमा त अमा सवाल ते सवाल कयो बे दफो जमा त मुहारन का वठो टे दफो जमा त घोड़ा बहरैन के पानी से हलन उन दरिया से साहब का घोड़ा हलन था हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु लश्कर को सिपाही आए बुजुर्ग साहब आए हजरत साद अबू हुरैरा की खिदमत में आयो ऐ अबू हुरैरा पहले ताजिए के पैरों के दुसो पानी सा आए ना हजरत अबू हुरैरा तो फरमाए जने ताजिए के उन बहरैन के दरिया से हलायो वो उन ताजिए का पूरा है पैर पानी सा आला नहीं तुझी खिदमत में अर्ज कयो तसाबी सतोरा तौहीद में कामिल रहम पड़ला उनके रब ते यकीन हो पंजे खालिक सा ताल्लुक हो पंजे रब सा ताल्लुक हो त रब उनके सवाल के उन ये पानी से हराए त सब का पहला तौहीद है जे तौहीद साहब में कामिल हुई ती सुन्नत में साहब में सुभान अल्लाह सुन्नत में साहब में कामिल आए दुनिया की काबिश है उन सुन्नत का गाफिल नहीं कर सके हजरत हुज़ैफा बिन यमानी रज़ियल्लाहु अन्हु पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबी आए मदाइन के बादशाह की खिदमत में आयो सहाबी के मुंह लगा रहे बादशाह खिदमत में चांदी जो प्यालो पेश करे हजरत हुज़ैफा फरमायो ई त चांदी जो प्यालो आहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एड़े प्याले का मदद फरमायो एड़े खाना का मदद फरमायो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न सोने के खान में खा दो न चांदी के खान में खा दो हुज़ैफा बिन यमानी नबी जो सहाबी आहे नबी से कलमो पढ़े नबी से सुन्नत ले चला हुज़ैफा का अमल नसीबो हजरत हुज़ैफा रज़ियल्लाहु अन्हु उन्हें प्यारे के पसंद रखो
बादशाह बार-बार अर्ज करे हजरत हुज़ैफा बिन यमानी रज़ियल्लाहु अन्हु हुजूर जो सहाबी बादशाह का प्यारो ज़मीन दे हले फर्श दे हले प्यारो दरवाजा कीयो बादशाह का पुछण लगो मदान जा बादशाह तो के प्यारे जो सदको छो जाना जे बराबर सदको जो जे मदान जा बादशाह तो के प्यारे की एतरी अहमियत नाहे लेकिन हुज़ैफा वटे नबी जी सुन्नत तो जे जानिए जे प्यारे का वधीक है ए हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी सदर आए जेके हुन दिया पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नत सीरत के दुनिया के इंसानन का वधीक पिया अपनाइन त वो अमल कबो जेको नबी के सुन्नत नबी के सीरत ते हुजे टियो अमा जी खिदमत में इहो तो अर्ज किया त सहाबी सदर इखलास में भी कामिल इखलास में भी कामिल है जेको सहाबी में इखलास है तो में माने वो इखलास नहीं दुनिया का सब इंसान एक ऐसा है आखिर गर्जी करे रब की इबादत करो रब का सजदा जमात करो लेकिन तू नमाज उम्मत जो सब ताला को हिकड़े नहीं तो नहीं ताला को में रखो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबी हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु अन्हु फर्ज नमाज न नफिल नमाज में जो सजदो ॾिनो आहे उहो सिद्दीक जो हिकिड़ो सजदो उम्मत जे नमाज खां वधीक आहे उम्मत ने नमाज का वजीफा है त खिदमत में अर्ज कयो त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सहाबी इखलास में तोखा को वजीफा कामिल है महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुझे सहाबी अल्लाह के रास्ते में 4 शेर के खैरात दी 4 शेर कौन का जाजना मुझे सहाबी का बरद ताबई तब ताबई उहद जबल सोन जो अल्लाह के रास्ते में लो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझे ताबई वो कोया उम्र के इखलास नहीं जे तौहीद में सहाबी कामिल है ते नबी की सुन्नत इत्तिबा में कामिल है ते सहाबी इखलास में भी कामिल है लेकिन दुनिया का हिस्सा हो हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नास अजमईन अमाम कामिल ईमान इस्लाम तले है जदे अमानी मोहब्बत महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से दुनिया के रिश्ते का वधीक हो गए 3 किस्म की मोहब्बत होती है थोड़ा तवज्जो सामने हो 3 किस्म की मोहब्बत होती है एक हुब्बे व अकली भी हुब्बे किरामत 3 हुब्बे ईमान होती है हुब्बे अकली यानी दुनिया के शहंशाह मोहब्बत दुनिया के शहंशाह मोहब्बत अमा इंसान पहले जिस्म के तहफ़्फ़ुज़ दे लाए थोड़ो कपड़ो पाए आयो अमा चादर पाए आयो अमा सीता की जर्सी पाए आयो अमा डोली पाए आयो तो इन शय के करे अमा जरिया चादर के डोली सा उस प्यार को तो ये जिस्म जो तहफ़्फ़ुज़ थे इन ही दुनिया के शहर सा मोहब्बत या हुब्बे अक़ीदा है लेकिन हाने ईमान दरे कियो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वना से अजमईन अमान मोहब्बत कामिल तले आए जने जे दुनिया के रिश्ते दुनिया के शहर का वधीक मां मोहम्मद मोहब्बत होजे इया मोहब्बत सहाबा इकराम के अंदर कामिल मुकम्मल आहे जो दुनिया की शयूं लड्डू है कपड़ो पैसों है पाई जेको नबी के सुन्नत के खिलाफ हो उन्हें की अहमियत रही नबी के सुन्नत की अहमियत हुई हजरत अली रज़ियल्लाहु अन्हु के महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रेशम के पट्टे जो कबूल पाए हजरत अली रज़ियल्लाहु अन्हु रेशमी पट्टे जो कबूल पाए महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत में हाजिर था तहीको कपड़ो आहे जेको अल्लाह के रसूल ने पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिदमत में हजरत अली आया लेकिन महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलाम जो जवाब दिनो वधी कहा अमल रह गयो ये अलामत हुई अल्लाह जो रसूल इन अमल से राजी ना है हजरत अली रज़ियल्लाहु अन्हु साहब ने पूछने लगा क्या मसला है साहब ने फरमाया साईं हमारे जिस्म मुबारक से जेको कपड़ो आहे इन कपड़े के अल्लाह के रसूल पसंद लगायो रेशम के पट्टे जो कपड़ो आहे मर्दन के इजाजत आहे औरत के इजाजत आहे हजरत अली रज़ियल्लाहु अन्हु
को कपड़ो पाए जेको रब है रसूल वरी हज़रत अली रज़ियल्लाहु रेशम ऐं पट जो कपड़ो नथा पाइनि त मक़सद छा थियो त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कामिल हुई नबी जी मोहब्बत दुनिया जे शयुनि हुबे अक़ली खां वधीक दुनिया जे शयुनि हुबे अक़ली खां वधीक हुई तंहिंजे करे त दुनिया जी शयुनि काबे आंजे त रही हज़रत क़ुरैश असदी हुज़ूर जो सहाबी आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जे मजमा में वेठल आहिनि पाण फरमायो क़ुरैश सुठो सहाबी आहे ॿारनि खे नंढो करे गोद जे मथे करे हज़रत क़ुरैश नबी जे मजलिस में आहे तोखे मूंखे बार बार चयो थो वञे नबी जी सुन्नत अपना नबी जी सुन्नत अपना नबी जी सुन्नत अपना अल्लाह जो मुसलमान 15 सदी जो ताबीर पियो करे सहाबी सबूरा इन अंदाज़ जा मुसलमान न हुआ हज़रत क़ुरैश नबी जे कचहरी में आहे घर में आहे सहाबी नबी जी मजलिस में उथी क़ुरैश जो दरवाज़ो खड़काए थो क़ुरैश दरवाज़े ते अचे थो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत क़ुरैश खे फरमाए थो ऐं क़ुरैश पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ुरैश मुंहिंजो सुठो सहाबी आहे ॿार खे नंढो करे गोद जे मथे करे हज़रत क़ुरैश फरमायो तो किथे कम क़ुरैश जल्दी अचे थो हज़रत क़ुरैश घर में अमेठी खणी ॿारनि जे गले जी पापीअ ते रखी नबी जे सुन्नत तरीक़े ते बणाए हेठि गोद जे हेठां कढे अधु पिणीअ ते रखी उन सहाबी जे साम्हूं आयो जे क़ुरैश जी गोद सही क़ुरैश जा ॿार सही जंहिं बराबरि सही वरी पूरी ज़िंदगी क़ुरैश जी गोद पेर जी गोॾीअ ते नाहे त दुनिया जा इंसानो तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ु कयो त सहाबी सबूरा उहे इंसान आहिनि जेके हुबे अक़ली दुनिया जे शयुनि खां वधीक महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुबे ईमानी हुई त तूं बदरी सजे जा इंसान थियासीं सिर्फ़ तूं 12 रबीउल अव्वल जे महीने में या जनवरी जे महीने में अचण सां तुंहिंजी मुंहिंजी नबी जी मोहब्बत जे काबिल रखी थी तुंहिंजो लिबास नबी जे सुन्नत ते हुजे तुंहिंजो खाधो पीतो नबी जे सुन्नत ते हुजे तुंहिंजो उथण वेहण नबी जे तरीक़े ते हुजे तुंहिंजी शादी गमी नबी जे तरीक़े ते हुजे तुंहिंजे चेहरे ते नबी जी सुन्नत हुजे तुंहिंजे मुआशिरे में नबी जी सुन्नत हुजे तुंहिंजे घर में नबी जी सुन्नत हुजे जॾहिं तूं दुनिया जे शयुनि हुबे अक़ली खां वधीक हुबे ईमानी नबी जे मोहब्बत खे रखियो त तूं इश्क़ मुस्तफ़ा में कामिल तूं इश्क़ मुस्तफ़ा में कामिल आहे जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी उन सुन्नत सीरत ते कामिल आहिनि उहे हज़रत हुज़ैफा बिन यमानी रज़ियल्लाहु अन्हु हज़रत रबी बिन आमिर रज़ियल्लाहु अन्हु ॿई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी आहिनि ईरान जे बादशाह किसरा जे महल में रहनि था दुनिया जा 2 बादशाह आहिनि हिकु कैसर जो किसरा हिकु रूम जो ईरान इन ॿिन्ही जूं सल्तनत हूं ॿई दुनिया जा सुपर पावर बादशाह हुआ हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जे खिलाफत में हुज़ैफा बिन यमानी रबी बिन आमिर किसरा जे बादशाह जे ईरान जे बादशाह जे इस्लाम जो पैगाम खणी था अचनि जॾहिं सहाबी उन जे शाही महल जे ॿाहिरि था पहुचनि त दरबार चौकीदार आहे जेको चौकीदार सहाबनि जो लिबास सादो ॾिसी क्योंकि घोड़े ते सफ़र करे कपड़नि ते मिटी लॻी गिरदो किताब लॻी सहाबनि जो कपिड़ो सादो ॾिसी उहो दरबार चौकीदार थो चए अव्हांखे इजाज़त न मिलंदी अव्हां हिते करजो त मां बादशाह जे महफ़िल मां जुबो खणी अचां अव्हां उन जुबे खे पाइजो पोइ शाही महल में अचण जा अव्हां क़ाबिल आहियो हज़रत रबी बिन आमिर फरमायो ऐं इस्रा जे बादशाह जा दरबान हे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी आहिनि पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस दुनिया जे उम्मत दुनिया जे जुबे पोशाक न हुई बल्कि सादो लिबास हो कपड़े ते चकी हूं नबी जी महफिल हुई नबी जी सोबत हुई मस्जिद नबवी हुई मक्की मदनी ज़िंदगी हुई अज हुज़ैफा रबी बिन आमिर इन सादे कपड़े में अची किसरा जे बादशाह जे शाही महल में वेही नबी जी सुन्नत खे मञंदा त उहे सहाबा सबूरा दुनिया जो कीमती कपिड़ो नथा पाइनि त नबी जे सुन्नत तरीक़े जे ख़िलाफ़ आहे उन पोशाक ऐं कपिड़े जी अहमियत नाहे त ख़िदमत अर्ज़ु कयो त सहाबी सबूरा हुबे अक़ली दुनिया जे शयुनि खां वधीक हुबे ईमानी नबी जे मोहब्बत खे मुक़दम पिया कनि इहो हुज़ैफा इहो रबी बिन आमिर शाही महल जे ॿाहिरां बीठल आहिनि हज़रत रबी बिन आमिर हुज़ूर जे सहाबी जे हथ में तलवार आहे मुठो भॻल आहे लेकिन सहाबी उन तार सां उन मुठे खे चाहे थो उन
उन्हें इसरा के बादशाह जे दरबार अर्म कयो रबी बिन आमिर हथ में छाके चाहिए दरबार है जने उन्हें दरबार के तलवार मिली चाहिए दरबार जैसे मुठो भगल ऐ रबी ने हुजैफा ख्वाब का रहन त इसरा के पता करना से हजरत रबी बिन आमिर फरमायो इसरा के बादशाह का दरबार ये तो रबी बिन आमिर की तलवार थी है लेकिन रबी बिन आमिर हुजूर के साहब जो तो 10 में हाथ मोड़े जो तो उन्हें रबी बिन आमिर ने हाथ में कड़ो कमाल है हजरत रबी बिन आमिर रज़ी अल्लाह अन्हु हुजूर के साहब ने फरमायो इसरा के बादशाह का दरबार शाही महल में मजबूत है मजबूत ज़रिया है ढाल खड़िया जैसे तलवार बेअसर न करे मजबूत खड़िया तो रबी बिन आमिर ने तलवार जो मुशाहिदो कर वो अपना की फैसलो बंदो वो दरबार शाही महल में बने तो मजबूत ज़रिया ढाल खड़िया जे रबी बिन आमिर रज़ी अल्लाह अन्हु हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी उन मुठे खबर दरबार जेके तार बेड़ जेके उन्हें ढाल जे बता रबी बिन आमिर रज़ी अल्लाह अन्हु उन्हें ने संभाल भयो त जे अदालत थी पई त उन्हें इसरा जे दरबार चयो जे करे अजो उन्हें जे इसरा जे बादशाह की बटुकर थी सके थी त मालूम जो त इसरा जे बादशाह जी हुआ बादशाह की बटुकर थी जरूर ऊपर जो इस्लाम इसरा जे शाही मान दुनिया का इंसान उन साहब ने दुनिया की आशा है जो नबी की सुन्नत हुई नबी की सीरत हुई नबी सा मोहब्बत हुई आज उम्मा पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत प्यार रहो छड़ो जश्न ईद मिलाद नबी सा तो के नबी जी मोहब्बत कामिल लती थी सिर्फ सीरत नबी जल से अजल था तो के नबी जी सीरत है नबी की मोहब्बत कामिल लती थी बल्कि पूरी जिंदगी नबी की सुन्नत सीरत से अपना तरफ अजब तो के फतह कामयाब तो मुसलमानों खिदमत में अल्लाह है तो पहली जिंदगी में पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नत सीरत अपनायो वो सहाबियां हैं जेके महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जे उन्हें मोहब्बत में कामिल हैं लेकिन हजरत ज़ियाद बिन सकन रज़ी अल्लाह अन्हु सहाबी सगुल वाले उनकी जंग में नबी के दावत में बिठो उन्हें ज़ियाद के जगह दुश्मन जो तीन ऐने तो लगे तो हजरत ज़ियाद रज़ी अल्लाह अन्हु जमीन पे गिरे तो मथा हजरत अनस आजन ऐ ज़ियाद महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो के याद का करन हजरत ज़ियाद उतरे बिना भी काफी नहीं हजरत ज़ियाद और जे जंगी में और जे मैदान में जमीन सा मामला पाएंगे जमीन सा मामला पाएंगे रेड पाएंगे आएंगे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खिदमत अक़दस में तो हजरत ज़ियाद बिन सकन रज़ी अल्लाह अन्हु सहाबी सगोरे जो चेहरो अनवर महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कदमन पैदल से पहुंचे तो उन्हें ज़ियाद जो रूह परवास होते सहाबी सगोरा ज़ियाद के मुबारक ने कहा ऐ ज़ियाद के तो खुश नसीब है जो रब के महबूब के कदमन में रूह कबूल है ए हजरत ज़ियाद हुजूर को सहाबिया है तमालुम जो नबी सा निस्बत नबी सा मोहब्बत इतनी कामिल हुई तुम बदल सके या इंसान हो तुझे मुझो ईमान इस्लाम कामिल करे है जने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा हुआ मोहब्बत जने पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत कामिल थी त मोहब्बत जे करे नबी की सुन्नत नबी की सीरत अमल आसान थी जो दुनिया जो वाशो हुआ और इंसान कहीं इंसान सा मोहब्बत रखंदो महबूब जे करे हर अमल रखंदो रात जो तंदुरुस्त निकली जो उन्हें कल कोने जे घंटा घर जे चौके उते भी हंदो तंदुरुस्त का बाय मास जे उते भी हंदो तो दुनिया के इंसान जे करे एतरा कशाला करे तो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा उनसे मोहब्बत रखो ताकि तुम्हारी जिंदगी नबी के सुन्नत सीरत कामिल नबी के जी सहाबी सगोरा हुब्बे अकली में कामिल हैं तीन हुब्बे क़िराबत में भी कामिल हैं हुब्बे क़िराबत दुनिया के रिश्ते की मोहब्बत है उन अबे अमर की औलाद सा मोहब्बत है औलाद की अबे अमर सा मोहब्बत है मुर्दे की घरवाली सा मोहब्बत है घरवाली की मुर्दे सा मोहब्बत है पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नासि अजमईन तो
नबी सां मोहब्बत हुजे तीअं हुबे क़यामत दुनिया जे रिश्तनि खां वधीक महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा मोहब्बत में साहब में कामिल आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु साहब सबूर आहे लेकिन इब्तिदाई इस्लाम में बैतुल्लाह शरीफ में कुरान की दीद की तबलीग पिया करन अबू कुहाफा वालिद अबू जहल मुसलमान होते उन वक्त में मुसलमान नाहे उन जो बेइज्जती का लफ़्ज़ जया हज़रत सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे अबे अबू कुहाफा के चेहरे ऐं मुंहं ते छापाई मसलो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत अक़दस में आयो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सिद्दीक़ तुंहिंजो अबू हो तू अबे के खबर हाणे हां हज़रत सिद्दीक़ फरमायो ऐं अल्लाह जा रसूल हे सिद्दीक़ जे हथ में तलवार हुई जे तलवार हुजे हा त सिद्दीक़ जी तलवार अबू कुहाफा जे गर्दन ते पहुंचे हा अबू कुहाफा जहिड़ा इंसान महबूब जे मोहब्बत जे कुर्बान त दुनिया जा इंसान इन के मुसलमान चयो आहे इहो इन के आशिक़ रसूल चयो आहे जेको दुनिया जे रिश्तनि खां वधीक महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत पियो रखे हज़रत सलमान फारसी रज़ियल्लाहु अन्हु मुसलमान हुए पहले आतश परस्त मज़हब ते वरी यहूदियत जे मज़हब ते आखिर में मक्के में अची नबी जी खिदमत में कलमो पढ़े मुसलमान हुए गुलाम खां आज़ाद थियो उहो हज़रत सलमान रज़ियल्लाहु अन्हु नबी जी खिदमत में नबी जे महफ़िल में रहे तो लेकिन हज़रत सलमान रज़ियल्लाहु अन्हु सहाबी पुछन था सलमान तुंहिंजो अबो केरु आहे हज़रत सलमान रज़ियल्लाहु अन्हु उन मुशरिक आतश परस्त अबे की तरफ इशारो नथो करे हज़रत सलमान महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे अनवर की तरफ इशारो करे त सलमान जो अबो मोहम्मद आहे त दुनिया जा इंसान हुबे क़यामत दुनिया जे रिश्ते खां वधीक महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत हुई हज़रत ज़ैद बिन साबित नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंखे पुट करे पालियो जॾहिं ज़ैद जा रिश्तेदार आया अबो भी आयो चाचो भी आयो रिश्तेदार भी आया महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़ैद मां मोहम्मद को के इजाजत हो जा तो भल तू अबे सामने भल चाचे सामने भल रिश्तेदार सामने हज़रत ज़ैद अर्ज़ करण लॻो ऐं अल्लाह जा रसूल हज़रत ज़ैद इन जे करे वञे त अबे जो प्यार ॾिसे चाचे जो प्यार ॾिसे सिंध रहमी जो हिकिड़ो ख़ुलूस ऐं दिलि सां उन जे अमल खे अपनाए लेकिन हज़रत ज़ैद खे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन जी महफ़िल कचहरीअ में नबी जी रिफ़ाक़त में जेको ख़ुलूस ऐं प्यार मोहब्बत मिलियो आहे न ज़ैद खे अमल जो प्यार ॾिनो हो न ज़ैद खे अबे जो प्यार ॾिनो हो इन जे करे ज़ैद पंहिंजे रिश्तेदारनि खे महबूब जे मोहब्बत जे कुर्बान त सहाबी सबूरा हुबे क़यामत खां वधीक नबी जी मोहब्बत हुई जीअं हुबे अक़ली में सहाबी कामिल हा तीअं हुबे क़यामत दुनिया जे रिश्तनि में नबी जी मोहब्बत कामिल हुई तॾहिं रब फरमायो ऐं कुंतुम तुहिब्बुल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह ऐं मुंहिंजा वांग रब सां मोहब्बत करणु चाहियो था फत्तबिऊनी मुंहिंजे महबूब जी इत्तिबा मुंहिंजे महबूब जी पैरवी कयो हुबे क़यामत में नबी जी मोहब्बत वधीक हुजे हुबे अक़ली में दुनिया के शहर में नबी की मोहब्बत वजीद हो जाए तो युहिब्बुकुमुल्लाह रब दोसा मोहब्बत करो इन जे करे रब करीम तमाम असा के महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत में रब कामिल बनाए दुनिया के रिश्ते खां वधीक महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत हुजे दुनिया के शहर खां वधीक महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत हुजे जीअं सहाबा जे अंदर जो अमल हो तीअं ताबईन हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि जी ज़िंदगी आहे इमाम बुखारी जी ज़िंदगी आहे तो मुझे मुर्शिदन सादिक जी ज़िंदगी आहे जो दुनिया के रिश्तन उन कौमियत खां वधीक नबी जी मोहब्बत आहे दुनिया के शरीर लते कपड़े खां वधीक महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह करीम तमाम असा के नबी जे मोहब्बत सां कामिल मुकम्मल करे खिदमत में अर्ज़ कयो त टे शयूं ज़रूरी आहिनि हिकु तौहीद ॿी सुन्नत टियों अमल में इख़लास रब करीम तमाम असा के इन्हनि टिनी नेमतुनि सां हमेशा नवाज़े रब दीन जी सम्झ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग या अल्लाह या रहमान या रहीम या हय्य या क़य्यूम